नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अवां खे खैरपुर का खबर ॾिना। खैरपुर नाथन शाह जे गोलीमार कॉलोनी जे रवासी औरत मसमत वज़ीरा ज़ाल कादिर बख्श बिरोई अरूसा दी कादिर बख्श ऐं हाकिम ज़ादी बिरोई कुरान पाक खणी प्रेस क्लब पहुची वई। औरतुनि साफ़िन अॻियां रोईंदे ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु होंडा शोरूम मां थियल चोरी जे इल्ज़ाम में पुलिस महमूद चांडियो जे चवण ते चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल कंदे घर में दाख़िल थी औरतुनि ऐं मासूम ॿारनि ते तशदुद करण बाद घर में सुतल 15 साला वसीम बिरोई के खंभे खणी वई, जंहिंखे अणॼातल हंध ते रखी तशदुद जो निशानो बणायो पियो वञे। औरतुनि इहो बि चयो त वसीम बीमार आहे, उनखे कुझु बि थियो त महमूद चांडियो ऐं खैरपुर नाथन शाह पुलिस ज़िम्मेवार हूंदी। हिननि वधीक चयो त महमूद चांडियो जंहिंजो घर शोरूम जे भरिसां आहे, उहे पाण खे बचाइण ख़ातिर असां मथां कूड़ा इल्ज़ाम हणी रहिया आहिनि ऐं हू असांजी जाइ ख़रीद करणु थो चाहे। असांखे लॾाइण लाइ उहो ड्रामो कयो वियो आहे, जॾहिं त खोजी कुता पिणु 2 दफ़ा उन शोरूम में वेठा हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।